अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ऐं यहूदियों यादि करियो जॾहिं मूसा पंहिंजी क़ौम लाइ पाणीअ जी दुआ घुरी त असां खेसि चयो त पंहिंजी लठ पथर खे हण। पोइ उन मां 12 चश्मा फाटी निकिता जारी थिया। यकीनन हर कबीले पंहिंजे चश्मे घाट या तड़ सुञातो ऐं असां खेसि चयो त अल्लाह जे अता कयल रिज़्क़ मां खाओ ऐं पियो ऐं ज़मीन में फसादी थी न फिरो। उहो वक़्तु बि यादि करियो जॾहिं तव्हां मूसा खे चयो त ए मूसा असीं हिकिड़ी क़िस्म जे ताम यानी साॻी ताम मन सलवा ते हरगिज़ सबर न कंदासूं। तंहिं करे तूं पंहिंजे रब खां दुआ घुर त हू असां लाइ ज़मीन मां पैदा थींदड़ शयूं ॾिए जीअं उन जी भाॼी साग वंगो कणिक मुहर जी दाल या थूम ऐं बसर। उहो ॿुधी मूसा चयो त सुठियुनि शयुनि खे घटि शयुनि सां बदिलाइण चाहियो था। जे अहिड़ियुनि शयुनि जो शौक़ु अथव त कंहिं शहर में हलिया वञो ऐं जेके अव्हां घुरो था सो तव्हां लाइ उते मौजूदु आहे। पोइ अहिड़ियुनि बेहूदनि सवालनि जे करे मथां ज़िलत ऐं ख़्वारी लाज़िम थी ऐं अल्लाह ताला जे ॾमर हेठां आया ऐं इहे उहे अज़ाब उन करे मथां लाज़िम थियो जो हू अल्लाह जी आयतुनि जो इनकार कंदा हुआ ऐं नबियुनि खे नाहक़ क़त्ल कंदा हुआ। ऐं उहो अज़ाब उन करे बि मथां लाज़िम थियो जो हू नाफ़रमान ऐं ज़्यादती कंदड़ हुआ।